मेलक फरीदाबाद वारे इलाके में दुकानदार ज़ाहिर चांद जी किराना दुकान में नामालूम चोरनि दुकान की छत तोड़े हज़ारें रुपयनि जो सामान चोरी करे फरार थी विया आहिनि। जॾहिं त वाक़े खे 6 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करण में नाकाम बणियल आहे। इन सिलसिले में मुतासिर दुकानदार ज़ाहिर चांडियो पंहिंजे साथियुनि कामरान अली चांडियो ज़मीर अली चांडियो सां गॾिजी मीडिया आॾो एहतजाज कंदे ॿुधायो त चोरनि राति जी ऊंधाई में दुकान जी छित तोड़े क़ीमती सामान खणी विया आहिनि, जंहिं सबबु खेनि वॾो माली नुक़सानु बर्दाश्त करणो पियो। हुन वधीक चयो त वाक़े खां पोइ खोजी कुतो बि घुरायो वियो, जंहिं पेरो खणंदे मक़ामी सहाफ़ी नियाज़ चांडियो जे घर ताईं पहुतो, पर उन बावजूद पुलिस का बि कार्रवाई न कई आहे। हुननि इल्ज़ाम लॻायो त फरीदाबाद पुलिस चोरनि खे गिरफ़्तार करण लाइ संजीदा नज़र नथी अचे ऐं जवाबदार खुलियल आम घुमी रहिया आहिनि, असांखे धमकियूं पिण ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त इन्हनि जी सपोर्ट हितां जे पासरनि धुरियूं करे रहियूं आहिनि। एहतजाज कंदड़ SSP दादो खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी जल्द जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।